जय श्री झूलेलाल। सिंधी समाचार राजस्थान में ताजो स्वागत है। अज गाल कंदासीं अंग्रेजी नववर्ष। जिए कि हाँ नववर्ष अची रहो है, जेको वर्ष वियो हली हो उन में भी पाण धूमधाम से नए साल जो स्वागत कयोसीं ऐं हींअर भी पाण नए साल जो उएं धूमधाम से स्वागत कंदासीं। पिछले साल जेको हाणे वञे पियो इन में पाण केतिरा संकल्प वरिता हुआसीं कि असां मदिरा मांस मच्छी ही सब जो व्यसन कोन कंदासीं, असांजी हेल्थ ते ध्यानु ॾींदासीं, असांजे बिज़नेस ते ध्यानु ॾींदासीं ऐं ॿियूं बि घणेई नंढी वॾियूं ॻाल्हियुनि जा पाण संकल्प कयासीं। छा उहे संकल्प पंहिंजा हिन वर्ष पूरा थी सघिया? न त चईंदा न देर आहे दुरुस्त आहे। जीवन में अञा बि पंहिंजो जीवन घणेई पियो आहे, अञा बि पाण निंड मां जागी सघूं था, पंहिंजे पाण खे पंहिंजे जीवन खे सुठो ठाहे सघूं था, पंहिंजे बिज़नेस ते पाण सुठो ध्यानु ॾेई सघूं था, पंहिंजी हेल्थ ते ध्यानु ॾेई सघूं था, पंहिंजा रिश्ता जेके बिगड़ियल आहिनि ख़राबु आहिनि मन मुटाव आहिनि, छो न इन नयो वर्ष वञी करे पंहिंजे उन्हनि रिश्तनि खे बि पाण वक़्तु ॾेई करे ठाहे रखूं। जेके चाचा ताया मामा पाण खां विछड़ी विया आहिनि, पाण खां नथा ॻाल्हाइनि, पाण उन्हनि खे हिकु करे रखूं, उन्हनि खे नव वर्ष जूं वाधायूं ॾेई करे उन्हनि सां मेल मिलाप करे रखूं। जेको पंहिंजे बिज़नेस ते पाण टाइम ते नथा पहुची सघूं, पाण इहो संकल्प खणी रखूं कि पाण पंहिंजे बिज़नेस ते टाइम सां वेंदासीं, पाण पंहिंजी हेल्थ खे सुठो ठाहे रखूं। चईंदा न जान आहे त जहान आहे। पंहिंजी अगरि हेल्थ सुठी रहंदी तॾहिं जीवन में सभु कुझु सुठो रहंदो। त अचण वारे नव वर्ष ते पाण अहिड़ा संकल्प खणूं जंहिंसां पाण ख़ुदि जो बि सुधारो करे सघूं, पंहिंजे घर में बि जेके परिवर्तन पंहिंजे द्वारा अचनि उहे उन्हनि खे बि जीवन में ख़ुशी ॾियनि ऐं ॿियो पंहिंजे जीवन में जेके पाण बिज़नेस करूं त पंहिंजा कस्टमर पंहिंजा ग्राहक बि पाण खां ख़ुशि थियनि ऐं जीवन में पंहिंजे धन संपदा धन धान्य जी वृद्धि थींदी रहे। त ईअं ई पंहिंजे नव वर्ष में जेके संकल्प करूं उहे पूरा करूं। त अचो हिन नव वर्ष पाण जोश ऐं मौज मस्ती सां पाण हिन जो स्वागत करूं। जय श्री झूलेलाल।